अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सना गुलतान ॾिसी रहा हो न्यू मेरान न्यूज़ शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कयूं पिया हर साल जियां हिन साल बि गंबट जे शहरनि तरफ़ां बि 13 रजब अल मुरज्जब जे मुबारक मौक़े ते जश्न वलादत बा शहादत इमाम मुबीना हैदर करार अबू तराब शेर खुदा फ़ातिह खैबर दामाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शोरे सईदा बतूल सलाम अल्लाह अलैह फ़ातिह खैबर शहनशाह वलायत शेर यजीदा नूर खुदा अमीर अल मोमिनीन मौला अली करमल्ला वजह जे मौक़े ते जश्न जा शानदार प्रोग्राम मुनक़िद कया विया ऐं गंबट शहर जे इमाम बारगान समेत गंबट जे हर घर गली मोहल्लनि में रंग बिरंगी प्रोग्राम कया विया ऐं ख़ुशी में मुख़्तलिफ़ चौकनि ते रैलियूं कढियूं वयूं ऐं ख़ुशी में हर माण्हू नचंदा झूमदा रहिया ऐं सवन जी तादाद में केक काटिया विया ऐं लज़ीज़ खाधा पिणु पेश कया विया।